मासा त काफ़ी कचेरी थी, हाणे मां हलां थो। मुंहिंजी दिलि त तोखे छॾण लाइ क़ीमती चे, पर तुंहिंजी मर्ज़ी। वरी मिलंदासूं मासा त, हींअर मां हलां थो। चङो भले। त इहा ॻाल्हि आहे। ही रन तुंहिंजे दिमाग़ मंझि कहिड़ो खलल आहे? चरी त नाहे माई, रना आई तूं निभागी। मूंखे छो थी चवे रन? ऐं मोह जो मासा त मूं वटि थो अचे त कुंडू पासा झले असांजो ॻाल्हियूं थी सुणे। हा, मूंखे नाहे ज़रूरत जो वेही करे तव्हांजी ॻाल्हियूं ॿुधां। हे त पोइ ये औरते पोरते कुॾाड़ लाइ थी थिए। हा, इहो मुंहिंजो घर आहे ऐं मां पंहिंजे घर में घुमण फिरण जो हक़ रखां थी। ही रन ही मोह जो घर आहे, पिणण जो कोन्हे। मोह जे चने सर जो आहे। माई पंहिंजे वात खे लगाम दे। अगर ही घर मुंहिंजे पीउ जो नाहे त तुंहिंजे पीउ जो बि नाहे। रन तूं ॻाल्हाई किथां थी? उबेर जिता ख़बर वठई। मुई नांग खाई नहीं, तुंहिंजे पीउ जो घर कोन्हे कोई ते। चुप कर त वठई थी तुंहिंजी ख़बर खल लाए छॾे। अच मां बि ते ॾिसां। अच अच हलिया। अच। गुड़ा छोड़ा मुआ फितर हेॾा अच। ये निभागी जो ॻाल्हाइण त ॾिस, ये खाए पई खाए। ए मुआ छा तो सोची? मुओ खगो केॾा वियो आ? अञा फ्रूट भी कोन आंदो तस। ये मासी, ये कंहिंजे नाले पई चुई? ए पिणे जे नाले थी चवां। ये मासी, ये अब्बो त आऊं अञा अम्मी जे पेट में हुयुस, ये तॾहिं गुजारे वियो। अड़े अड़े छोरा आऊं चवां हिकड़ी तू करी तो बी। ये सच्ची पियो चुएं, ये आऊं कूड़ न पियो चवें। ये अब्बो वीचारो त तॾहिं गुजारे वियो। अरे छोरा उ निभागे सेठ जे लाती चवां बेड़ी बुढ़ा। ए हू मो हलाए जो किथ मरण वियो आहे। मरे त वनी मरे, पर जेके आऊं चवां उहो शे मोखे आणे दे। ये मासी, ये सेठ तो अगे सिगी शे आणे ॾींदो। ये ई सोच माठ करे दिल में जा कढी छॾे। ए छोरा तू छा मोखे बेहिम्मत समझो आहे छा? हां मु इन सेठड़े जेड़ा कई मानू चपटीअ ते नचाई छड्या आहिनि। ये से त मुख खबर है। अरे उथी छोरा मुखे फ्रूट आणे दे, न त कुटी कुटी एड़ो असर कंदम यार। ये मार वो कपड़ा मटिया, ये मुखे एतरो छॾ कर वो मुनी मां। अरे आर वो कपड़ा मटिया। हल हल जल्दी वन कपड़ा मटे। फ्रूट ना आणे दी नहीं त असर एड़ो कंदम याद रखने। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।